अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे अंदर नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा करम खान जेको आहे जाबिर ऐं कासिम खे मंसूर अली ख़ान जे हवाले कंदो, छा मंसूर जेको आहे जाबिर ऐं चाकर खे वठी करे ऐं कासिम जे चाकर जे हवाले कंदो, छा जेको आहे सिकू जी भेण बि हितां वॼण में कामयाबु थी विया आहिनि, छा हैदर जेको आहे सिकू जी भेण सां शादी कंदो। इन तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ नई ख़बर ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ नई एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे रईस करम खान कॾहिं बि जाबिर ऐं जेको आहे कासिम खे हाली फ़िलहालु रईस मंसूर अली ख़ान या चाकर खान जे हवाले करण लाइ तयारु न हूंदो। उहो चवंदो त ॻाल्हियूं कंदासीं ऐं ॻाल्हियुनि ज़रिए जेकॾहिं जेको आहे मुनासिबु ॻाल्हियूं थियूं ऐं जेको आहे पोइ जेको आहे कासिम ऐं जाबिर खे उन जे हवाले कंदुसि, पर ईअं हरगिज़ ॾाढी मुड़सी त कॾहिं बि मां उन जे हवाले उनखे न कंदुसि। ऐं होॾों मंसूर अली ख़ान बि चाकर खान खे वाज़े चई छॾींदो त मां तव्हांजे करे जेको आहे असां पाण में करम खान ऐं मां जेको आहे पाण में कोन विढ़ी सघंदासीं, छो जो असां पुराणा दोस्त बि आहियूं हिक ॿिए जा। इन जे करे असां ॻाल्हियूं कंदासीं। ॻाल्हियुनि जे ज़रिए जेकॾहिं जेको आहे जाबिर ऐं कासिम खे हवाले करे थो त ठीकु, न त मां बि उन सां विढ़ी नथो सघां। ऐं होॾों दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे रईस अकबर ख़ान बि फ़िलहालु सिकू खे चाकर खान जे हवाले करण लाइ हरगिज़ तयारु कोन हूंदो। उहो चवंदो त मां कंहिं बि सूरत में जेको आहे सिकू खे उन जे हवाले न कंदुसि। ॻाल्हियूं थींदियूं, ॻाल्हियुनि में जेकॾहिं सिकू वारा कूड़ा निकिता ऐं रूंडे वारा कूड़ा निकिता त पोइ मां जेको आहे सिकू खे कंहिं मुनासिबु शर्तनि सां उन जे हवाले कंदुसि, पर ईअं हरगिज़ बि न कंदुसि। ऐं होॾों दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सांवल खे जॾहिं इहा ख़बर पवंदी त सिकू जे घर वारा हितां निकिरण में कामयाबु थी विया आहिनि त सांवल जे मुंहं में कुझु बि न रहंदो। सांवल ख़ान एॾो गुस्से में अची वेंदो जो जेको आहे पंहिंजनि ऐं परावनि जी शनाख़्त ख़तमु थी वेंदा ऐं चाकर खान ते बि गुसो करे वेंदो त चाकर खान तव्हां मूंखे सब्र करण जी तलक़ीन कई, हाणे त जेको आहे मुंहिंजी इज़त में कुझु बि न बचियो आहे। पहिरियां जेको आहे हैदर लाइ जेको आहे सुहिणी जो रिश्तो हुयो उहा भॼी वई ऐं पोइ हाणे जेको आहे सिकू जी भेण भॼी वई, हाणे असांजे मुंहं में छा रहियो आहे। त पोइ जेको आहे चाकर खान बि गुस्से में अची वेंदो, पर उन्हनि जे मुंहं में हाली फ़िलहालु बचियो कुझु बि न आहे। ऐं दोस्तों असांजो रिपोर्ट की न को पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा असांजे यूट्यूब चैनल खे।